नाज़रीन पूरे मुल्क जी नसीराबाद में भी कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैलियूं कढियूं पयूं वञनि। इन सिलसिले में नसीराबाद मां ॾिसूं था BTV न्यूज़ जे रिपोर्टर सज्जाद अब्बासी जी हिन रिपोर्ट में। कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, ये हक कश्मीरियों का, ये हक जी बिल्कुल नाज़रीन, नसीराबाद में कश्मीर डे के हवाले से मुख्तलिफ़ तंज़ीमुनि पारां अॼु रैलियूं कढी वियूं आहिनि। अचो त उन्हनि खां मालूम कयूं त उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। मुहिबतुनि पाकिस्तानी कश्मीर भाइरनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। कश्मीर ऐं पाकिस्तान जो रिश्तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल आहे ऐं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त कश्मीरियुनि जी आज़ादी में भरपूर साथ ॾिनो वञे। असीं पाकिस्तानी भाइर हर वक़्तु कश्मीर सां गॾु आहियूं। योम यकजहती कश्मीर जे ॾींहं ते असीं पंहिंजे कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि खे इहो ॿुधाईंदा हलूं त असां उन्हनि सां गॾु आहियूं। हर मुआज़ ते असां उन्हनि जो जेको आहे सो मसलो जेको आहे पेश कंदासीं, उन्हनि जो केस पेश कंदासीं जेसीं ताईं उन्हनि जो मक़सदु हासिलु नथो थिए। असां हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ उन्हनि जे लाइ तयारु आहियूं। दुनिया के आला जेके इदारा आहिनि या इंसानी हुकूक जी जेके तंज़ीमूं आहिनि, असांजो उन्हनि खे इहो ई पैगाम आहे त कश्मीर ते जेको ज़ुल्म थिए थो उहो तव्हां ॾिसो था, उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो, उन्हनि जे हक़ जे लाइ जदोजहद जारी रखो। ऐं असां कश्मीरी आवाम खे मैसेज ॾियणु चाहियूं था त पाकिस्तानी आवाम तव्हां सां कुलो कुले में मिलाए हींअर बि बीठी आहे ऐं इंशाअल्लाह बेंदी जेसीं ताईं तव्हांखे पंहिंजे हक़ ख़ुदि इरादत न मिले। कश्मीर की आज़ादी लाइ जदोजहद असांजी जारी है। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। NPCI जे तरफ़ां कश्मीर जे यकजहती लिहाज़ सां असां रैली कढी आहे। असांजो इहो मक़सदु आहे त असां कश्मीर भाइरनि सां गॾु आहियूं ऐं यादि रहे मोदी खे इहा भुल आहे, कॾहिं बि असांखे अलॻि नथो करे सघे। असां पाकिस्तान सां बि गॾु आहियूं, असां कश्मीर सां बि गॾु आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद। कश्मीर बनेगा, कश्मीरियों का आज़ादी, कश्मीरियों का आज़ादी, मोदी कुत्ते से मुर्दाबाद, मुर्दाबाद। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.